अस्सलाम वालेकुम या अली मदद। मां आवां जी पंहिंजी सिंगर सुमेरा अली। जिए त मुझे नए एल्बम जी रिकॉर्डिंग राजा HD प्रोडक्शन में हली रही है, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि राजा नदीम लाशारी साहब ऐं मैनेजिंग डायरेक्टर आहिनि हुसैन लाशारी साहब ऐं इमदाद सोलंकी साहब। हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन कई है इमदाद सोलंकी साहब, अब्दुल रज़ाक लिगारी साहब, ज़ख्मी ज़हूर मिराली साहब, परवेज़ खोसो साहब ऐं सिलेक्शन कई है रुखायल मंठार रुस्तमानी साहब, हाफिज़ असदुल्ला बबर साहब, जावेद कमरानी साहब, साजिद मिराली साहब, इनायत भुट्टो साहब, मुमताज़ सुमरो साहब, अली अहमद बबर साहब, हुसैन बख्श मला साहब, मामा मुरीद रिंद साहब, मौलाई ज़मीर राजपड़ साहब, शुएब भुट्टो साहब, मोहम्मद उर्स गाड़ी साहब, माशुक शहवाणी साहब। वधीक राब्ते जे लाइ राजा नदीम लाशारी सां राब्तो कंदा। मोबाइल नंबर 030039730609। राजा HD PR जे नाले सां असांजो यूट्यूब चैनल आहे, उन खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। वॾी महिरबानी। मुझे हिन एल्बम जी रिकॉर्डिंग थी रही है, जंहिंजा रिकॉर्डिस्ट आहिनि मास्टर इम्तियाज़ अब्बासी साहब, कोयल स्टूडियो हैदराबाद। हिन एल्बम जे लॉन्चिंग शो जा डायरेक्टर आहिनि लकी रियाज़ उमरानी साहब।